कातिल रिश्ता कातिल रिश्ता तेरे आहिन हितड़े आहिन कातिल रिश्ता कातिल रिश्ता कातिल रिश्ता। कोई बात नहीं शबनम, भाई रक्षा वाला उनको जानता है, वो खुद हो जाएगा। बाबा हू आम छोकरियों ना हन, ये समझते हू छोकरा हन, हू कॉलेज जो शागिर्दाणियों हन। सिग्नल पाण वट उए भी घट हुंदा आहिनि, छो त पाण वट बहरेड़ी आ ऐं थी सके तो को ॿियो मसलो भी हुजन। ऐसा इन वाहियात छोरों में क्या रखा है जो हम में नहीं है? हम तुम दोनों से शादी करूंगा। बाबा कुछ कयो, मामो ॾाढो डिंगो माण्हू आहे। साजिद हमें इनसे छुड़वाओ, ये लोग बहुत खतरनाक है। बेटा आप इन जालिमों के चंबे में कैसे आ गई? ये कागज लीज कैंसल जा आहिनि, मेले खाते जी ज़मीन जा। धोखेबाज जी सज़ा मौत है मौत। दुश्मन खे गोली खां वधीक दिमाग सां मारण जो मज़ो ई कुछ अलग है। I love you. कातिल रिश्ता कातिल रिश्ता। हेलो राजना, खुश थी खिलंदो खिल खिल वॾा वॾा टहकॾे सोचींदो हूंदे त मां हैबत ख़ान खे मल मारे वियो आहियां। रांदि ॾाढी सुठी खेॾण थो ॼाणे। मूंखे ख़बर हुई तुंहिंजी फोन ज़रूर ईंदी। हैबत ख़ान हाणे तुंहिंजी होड कोन हलंदी। पर हाणे संदरो सही करे छिके वधजा, छो त पहिरीं मल गिदड़ जी ऐं ॿी मल शींहं जी हूंदी आहे। फेराए फेराए आगड़ी ॾेई जॾहिं चाठो हयो मां त पट ते अहिड़ी टिकण लॻंदई जे तारा गोल फेराए ॾिसजांइ 19 आसमान ऐं 7 सिज नज़र ईंदई। पोइ त मञींदे न त हैबत ख़ान जो ॿियो रूप हिटलर आहे। हिटलर तोखे जेको वणे कजांइ। राज़न पंहिंजे औलाद जे हक़ जे ख़ातिर पंहिंजो सिर कटाए बि सघे थो, त तो जहिड़े मूज़ीअ जो सिर कटे बि सघे थो। मुड़सा लाटू कंध कपीदो। अरे मां तोखे डाचीअ वांगुरु गोॾा खोड़ाए ईअं लड़ाईंदुसि जीअं पुठ पतण ते रणंदो आहे। छो त हैबत ख़ान जो ॿियो रूप हिटलर आहे। बाबा राज़न त पाण खे वाकई राज़न थो सम्झे। भला राज़न नालो छॾाइण खां कोई राज़न थी वेंदो? एड़ा कई राज़न असांजी चौठ ते जूता रगड़े रगड़े पाण बि रगड़जी आ। राज़न खे इहा ख़बर बि आहे त हैबत ख़ान जो ॿियो रूप हिटलर आहे। पोइ बि हुन जे दिमाग़ में भूसो भरियल आहे, भूसो ऐं फूकणे वारी हवा भरियल अथसि जेका कंहिं कंडे लॻण सां फुस करे निकिरी वेंदसि। पुट तव्हांजो मामो आपे खां निकिरी वियो आहे। तव्हांखे ख्याल करणु घुरिजे, छो त हुन जो असूल इहो आहे त हू सीने में वार न
मुठीअ में वार कंदो आहे। बाबा, ये हेबत खान क्या चाहता है? कहीं ये हमारे बारे में तो बात नहीं कर रहा? हेबत खान को आपने झूठे कागजात देकर बहुत गलत किया है और वो इस बात का बदला जरूर लेगा। पहले हम आपकी वजह से मजबूर थे, अब हम उनको ईंट का जवाब पत्थर से देंगे। आदा हाणे उनसा घट न कभी मामो समझी घणी रियायत कईसेस, पर हू वञे तो मथे चढ़ंदो। पुट तव्हां सब्र करे वेही रहो। जेकॾहिं हैबत अगराई कई न, उनखे जवाब उन खां वधीक ॾींदासीं। सजाद, कल आप हमें इजाजत दें तो हम घर जाएं। जानू, इतना जल्दी क्यों? अभी तक तो हमने आपको जी भर के प्यार भी नहीं किया। कुछ टाइम और रुक जाओ। जानू, प्यार के लिए आपको कौन रोकता है? मैं तो शायद आपके प्यार के लिए पैदा हुई हूँ, मगर जानू आपको यहाँ नहीं शहर आना पड़ेगा। यहाँ हमारा दम घुट रहा है। ऐसे न बोलो डियर, तुम्हारे दम से तो हमारा दम है। तुम्हारा दम है तो क्या हम? बातें ना बनाना कोई आपसे सीखे। बातों के तो तुम बड़े उस्ताद हो। ऐसी बात नहीं है, हकीकत में मैं आपसे बहुत प्यार करता हूँ। आई लव यू। सेम टू यू डियर। गुलू गवर्नमेंट छा थी चए तुंहिंजी गवर्नमेंट? ही गुलू गवर्नमेंट बकल में खुद बरसाते खुद पेर फबाए खैरू खाबरी सां मिली आयो आहे। BBC जे नुमाइंदे जी रिपोर्ट मुताबिक़ शहरी बाबू शहरी बेबियूं अञा बि साॻे वथाण ते मौजूदु आहिनि। थोरो चयो घणो सम्झंदा, वधीक राब्ते लाइ विज़िट कंदा खैरू खाबरी www.com। ओके, हाणे मूंखे इजाज़त ॾींदा। वे गुलू गवर्नमेंट, मूंखे त तूं गुलू गवर्नमेंट खां वधीक लालू लबाड़ी थो लॻे। छा इहा ॻाल्हि सची आहे? लालू लबाड़ी मुंहिंजो पीउ हो। उनजे गुज़ारे वञण खां पोइ गुलू पंहिंजी गिरफ़्तार तेज़ करे छॾी आहे। बाक़ी इहा ॻाल्हि सोराण सच साबित न थिए त खैरू खाबरी खे ख़लाफ़ करे छॾींदो, छो त आउं इन ॻाल्हि जो अखियुनि ॾिठो शायदि कोन आहियां। इहे हवाला ॿियो ख़ैरु। अड़े हसू हवाली जा पुट, मन तोखे पक न आहे न या? हसू हवाली मुंहिंजे पीउ जो पीउ हुयो, बाक़ी पक पंहिंजे पाण कंदो। ख़बरदार, तंबाकू नोशी सिहत लाइ नुक़सानकार आहे। असां जॾहिं माण्हू जो वक़्तु ज़ाया करणु कानून जुर्म आहे। टैक्स वधी ॿीड़ी चवणी थी वेंदी, छो त इहा ई हिन हुकूमत जी पॉलिसी आहे। वधीक तब्दीली लाइ अॻिए इलेक्शन में बि वोट असांखे ॾींदा। तव्हांजे घर जा वट विकिणा आहिनि, सा पोइ पटींदासीं। चङो, ख़ुदा हाफ़िज़। गुलू कॾहिं बि ग़लति नाहे ॻाल्हायो। छोरियूं अञा ताईं उते मौजूदु आहिनि, उन्हनि जो को बंदोबस्तु करणो पवंदो। जे हिकु दफ़ो ॿीहर इहे छोरियूं असांजे पिंजरे में फासी वयूं त पोइ मां इन रहज़न खे नक में नथ हणी ईअं नचाईंदुसि जीअं फ़क़ीर ढोली खे नचाईंदो आहे। बाबा, हाणे वञण खे ॿीहर अगवा करणु ॾाढो ॾुखियो कमु आहे। बाबा, अवांजी ॻाल्हि मूंखे त समझ में कोन थी अचे। वरी उहे छोरियूं असांजे हथ कीअं ईंदियूं? हथ ईंदियूं, इहे छोरियूं हथ ज़रूर ईंदियूं। पोइ ॾिसजो, इहो राज़न मुंहिंजे अॻियां गोॾा खोड़े पंहिंजे पुटनि जी ख़ैरात घुरंदो, पर मूं वटि माफ़ी जा दरवाज़ा बंदि हूंदा, छो त हैबत खान जो ॿियो रूप हिटलर आहे। हिटलर। हेलो गोशू। कातिल रिश्ता
कातिल रिश्ता बी काॾे थो वञी? मूं महिल तोखे त ख़बर आहे त महिनत मज़दूरी करे रुपयो मां कठे कयो आहे। सो हाणे सोचनि केतिरो भला पराई मसवाड़ वारी जॻह में रहंदासीं। सो इहो छो न भला पंहिंजो को प्लाटड़ो वठिजे जंहिंमें पंहिंजो को नंढी या वॾी जॻह आणिजे। हाँ इहा त भली ॻाल्हि आहे, पर ख़्यालु कजां अॼुकल्ह इन सौदनि में न ठगी लॻी पई आहे। मूं महिल तुंहिंजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। बरोबर मञोसीं बाबा मञोसीं। ही मूंसां दोस्त मिलियो अहमद, सोनी मूंखे कार्ड ॾिनो आहे। कार्ड में लिखियलु इहो आहे त बिस्मिल्लाह स्टेट एजेंसी माथेलो रोड घोटकी। ऐं जेको ही इदारो आहे न बाइतमाद इदारो आहे। मां पाण त वठंदुसि पर मां पंहिंजे दोस्तनि खे बि वठाईंदुसि। ऐं इहो ॿुध, जंहिं बि दोस्त खे को दुकान ख़रीद करणो आहे या को बंगलो ख़रीद करणो आहे या ज़मीन ख़रीद करणी आहे या का बि प्लाटिंग करणी आहे त बिस्मिल्लाह स्टेट एजेंसी वटि अचे। ऐं दोस्त जो नालो वरी बि मां ॿुधाईंदुसि, फ़कीर इलाही सावंत वटि हलियो अचे। ऐं नंबर बि जेको मां ॿुधायो आहे इन ते राब्तो करे फर्स्ट क्लास माना बाइतमाद जो कमु थी वेंदो। ठीकु आहे हली तूं वञ। ठीकु आहे माण्हू, अस्सलाम वालेकुम। बिस्मिल्लाह स्टेट एजेंसी जायदाद की खरीद ऐं फ़रोख्त जो बाइतमाद अदारो। बिस्मिल्लाह स्टेट एजेंसी माथेलो रोड घोटकी। कंहिं बि दोस्त खे ठहियल जाइ, दुकान या ज़रई ज़मीन या प्लाट वठणो हुजे या ॾियणो हुजे, राब्तो कनि बिस्मिल्लाह स्टेट एजेंसी माथेलो रोड घोटकी। फ़ोन नंबर 0302 31 97 011। प्रोपराइटर फ़कीर इलाही सावंत। कातिल रिश्ता कातिल रिश्ता। अच्छा बाबा, हम जा रहे हैं, इंशाल्लाह फिर मिलेंगे। अच्छा बेटा, मैं भी यही सोच रहा हूँ कि मैं सारी जायदाद बेच के शहर में सेटल हो जाऊँ। अच्छी बात है अंकल, हम भी यही चाहते हैं। पुटान ख्याल सां वञो ऐं हैबत जी मकारी खां बचिजो, वरी न उन मकार जे हथ अची वञो। तूं घबराए न बाबा, उन्हनि त पहिरियों अकेलियूं ॾिसी छोकिरियूं अगवा कयूं, हाणे असां उन्हनि सां गॾु आहियूं। उन्हनि जी एतिरी किथे आहे हिमत जो उहे असांजे साम्हूं अचनि। बाबा जेकॾहिं उन्हनि खे खुटी खणी बि आई न त पोइ उन्हनि जो हशर सुभाणे वारी अखबार में पढ़जा। साजिद लेट हो रही है, चलें? ये दगाड़ मगाड़ अंकल से बाद में करना, पहले हमें छोड़ के आओ। अंकल खुदाफिज। खबरदार, भजण जी कोशिश न कजो, न त मुक्त मारिजी वेंदो। खुदा जो कसम, असां कुछ भी न कियो आहे। असां त रक्षे में अचो पिया त ही लाश रस्ते में पयो हुयो। साहब, ही पिस्टल वा लाश सां गॾु पियो, असांखे का बि ख़बर न आहे। त पोइ ही पिस्टल तुंहिंजे पीउ खे मां खणी ॾिनो आहे? अलाह ॾिसे थो, मां सच तो चवां साहब, मां सच तो चवां। असां सब बेगुनाह आहियूं।
बेगुनाह आहियूं असां। त पोइ हिननि खे कई मारियो आहे? साहब हमें पता नहीं, हम तो रास्ते से जा रहे थे। यकीन करो हमें इस लाश के बारे में कोई इल्म नहीं। अच्छा तो हाणे ॻाल्हि मूंखे सम्झ में आई। छोरियूं उर्दू ऐं छोरा सिंधी, मुंहुं बाकरो ऐं पुठ रेढी, यानी कि तव्हां हिन खे छोकिरियुनि खां फोन कराए ऐं घुरायो आहे, घुराए करे क़तल कयो आहे। लाश लिकाइण लाइ वरी रक्षो बि घुरायो अथव। हाँ ही मूंखे को वॾो गिरू लॻी रहियो आहे। हिननि खां त अञा वधीक इंकशाफ थींदा। पोइ हिननि खे वठी हलूं। जमादार जाड़ा इन सभिनि खे गाॾी में विहार ऐं लाश बि रखाए गाॾी में। वधीक जांच थाणे ते थींदी। बस बस ओ बा बस छा थियो बा? गुलू जी गवर्नमेंट किथे पहुती? तब्दीली अची वई या अञा इंतजार करणो पवंदो? ही रेडियो बाक्सन सां भरियल आहे। ख़ास ख़ास ख़बरूं वक़फ़े खां पोइ ॿुधंदा। गुलू गवर्नमेंट जा चर्चा चारों ही तरफ़ चौबोल में आहिनि। 4 चैनल पौं 12 डीज़ल पेट्रोल वधी, घासलेट मतां घटिजी वियो, कम पटिजी वियो। पोइ त नौटण रांदि में मुंहिंजी बेगी ठही वई। हित मची हित मचा, हित मची हुत मचा, चौको छक्को आउट। चुप कर चरिया। तकड़ जा 13 ऐं सब्र जा 16 भंगा आहिनि। मतराज़न ने रिंगाड़ करे वञी पहुचे कराइने कम किटली। फिलहाल हैबत असांजे लाइ भूरी में आहे। सरन जी सेली सां ढंगाणी असल सभा तकड़ो कयो आयांसि। ॾूहण जे जेकॾहिं वेकी लत आहे न तंहिं पासो फिराईंदासीं ने राज़न रिढ ॾे। जेसि ताईं न ॾुधी ढूंढासीं न त पोइ ठेंगणनि ते गुज़ारो कंदासीं। हवाल पूरा ॿियो ख़ैर। अरे गुल्लू मां त समझो मुल्ला जलाल गॾा गाबो हिलाल। पर छोरा तुंहिंजो त दिमाग़ नानी जे नास वारी दबली वांगे वॼे थो। खबरदार पान ऐं गुटके खां पासो कंदा। नस्वार त बिल्कुलु ई न ॾींदा, छो त हुन में चूने सां गॾु छा मिलियल हूंदो आहे। वधीक पाण सियाणा आहियो, थोरो चयो घणो समझंदा। वरी मिलंदासीं नंढड़े ब्रेक खां पोइ। ख़बरूं ख़तम। अल्लाह हाफ़िज़। मुझे घर में पुलिस ऐं ही लाशूं। हैबत खान गोशू नालो आहे मुंहिंजो। गोशू जो तो न गंद ॾिठो ई न आहे। जेकॾहिं गोशू गिर करे त गॾ खां बि गो खणी वञे। वाह गोशू वाह, तुंहिंजो त वारदात करण जो तरीक़ो ई अलॻि आहे। तॾहिं त मां इहो कमु तुंहिंजे हवाले कयो। वाकई गोशू तो त अहिड़ो गिरो कयो ॼण कल्ह जो मुयल है। असुल आङुर ई न चोरे पियो। उस्ताद
अनपढ़ियो थी करे अकुल में अंग्रेजन खां भी खटे वए। हाँ हैबत तो कत्ल जो कूड़ो ड्रामो करे असा के पुलिस खां बदरायो थई। बेज़मीरो तव्हां असा के धोखे सां अगवा करे आया हो। मैं ना आप सबको पुलिस से गिरफ्तार करवाऊंगी। जालिमों, आपने धोखे से हमें दूसरी बार अगवा किया है। लड़ना है तो सामने से लड़ो, पीठ पीछे क्या लड़ते हो? अल्लाह 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 अल्लाह, आपके साथ तो बहुत बड़ा जुल्म हो रहा। अब जो जुल्म होगा वो आप अपनी आंखों से नहीं देख सकेंगी। है, चलो मैं तुम्हारी अखिन पर पट्टी बंध दूंगा। मुझे तुम्हारा बड़ा एहसास होगा जब आप चीखेंगी, चिल्लाएंगी। मैं अपने कनन में कपा विझ दूंगा। बकवास बंद कर। बस ज़बान बंद, सिर्फ कन खोले ॿुधो ऐं अखियूं फाड़े ॾिसो। मुझी गाल ॿुधो, तव्हां खे जेकी कुछ करणो आ असां खां कयो। बेली इन्हनि छोकरनि खे छॾे ॾियो, छो त ही असांजो मेहमान आहिनि। अरे छोरो, छा सिर्फ तहां मेहमान नवाज आयो? असां मेहमान नवाज न आहियूं। असां हिननि जी अहिड़ी त ख़ातिर ख़्वाह ख़िदमत कंदा जो तारीख़ हिटलर खे बि छॾे हिन फिरौन सां गॾु हैबत खान जो नालो सुनहरी अखरनि सां लिखण ते मजबूर थींदी। हुन फिरौन जे घर में मूसा पलंदो हुयो, पर हिन फिरौन जे घर में यजीज था पलन। यजीज रुगो यजीद ना, पर शिमर शैतान बेचो। क्या शिमर शैतान? हाँ, कन्न खोले बुध ही रुगो गोशू तो के टेलर ने खारियो आहे। ऐं बाकी फिल्म त बंद कमरे में थींदी। ऐं उहा फिल्म ॾिसण खां पोइ तव्हांजा दोडा फाटी पवंदा। छा फाटी पवंदा? तकड़ न गोशू, तकड़ न। हिते फिल्म न पर किस्तवार ड्रामो हलंदो। जीअं हिक किस्त खां पोइ ॿी किस्त जो अवाम खे शिद्दत सां इंतज़ार हूंदो आहे। ज़मीर खान, हिननि खे अलॻि अलॻि कमरनि में बंदि कयो। गोशू, हाणे तूं बि इहो पंहिंजो गंद लाहे अच। ठीक है। शहजादी, ओ शहजादी, हुकुम कर मुंहिंजा शहजादा। तू केरु आहीं? छो मूंखे नथो सुञाणी? मां ई त आहियां तुंहिंजी ख़्वाबनि जी शहजादी। मूं तोखे सुञाणा ई त सॾु कयो आहे। मुंहिंजो तोसां अणॾिठो प्यार अलाए छो थी वियो आहे। सफ़ा को सादो आहीं चरिया। दिल खे सलाम कंदी आहे ऐं मुंहिंजी दिल सिर्फ तोखे चाहे थी। तॾहिं त तुंहिंजो मूंसां प्यार आहे। इन जो मतिलबु त मुंहिंजी दिल जो चोर मूंखे मिली वियो आहे। हाणे तूं मुंहिंजी मोहबत में गिरफ़्तार आहीं। अनकरीब तोखे उम्र कैद जी सज़ा ॾियारींदुसि तोसां शादी करे।
आखिर या हुस्न जी परी केर आ जेका रात दी मुझे ख्वाबन में अची मुझो चैन सुकून फुरे वैया लगे तो उनखे भी चोरन जया बोलणो पवंदो उहा भी चोर आ मुझी दिल चुराए वई बल्कि धाड़ेर आ मुझी दिल फुरे वैया कातिल रिश्ता कातिल रिश्ता तेरे आहिन हितड़े आहिन कातिल रिश्ता कातिल रिश्ता कातिल रिश्ता